इन जे सूरत ऐं सीरत वारो तरीक़ो इख्तियार न कजा, हिन मुल्क के पाक कजा। मुंहिंजे उम्मत के जेकॾहिं ख़तरो आहे, मुंहिंजे उम्मत जी जेकॾहिं तबाही थींदी त इन्हनि मां थींदी। तॾहिं हिकिड़े साहबी उथी बीठो, चई या रसूलल्लाह, हिन वक़्त में जो असीं तव्हांजा पक्का वफ़ादार आहियूं, तव्हांजे इशारे ते पंहिंजी जान ॾियण जे लाइ तयार आहियूं, तव्हांखे अञा बि ख़तरो आहे। फरमायूं लतत्तबिउन्न सुनन मन क़बलकुम, मूंखे डपु आहे त मुंहिंजी अचण वारी उम्मत इन यहूद ऐं नसारा जे तरीक़नि जी, इन्हनि जे आदतनि जी, इन्हनि जे उथियण ऐं वेहण जी ताबेदारी कंदी। शिबरम बे शिबरन, ॿाड़ी ॿाड़ीअ ते, ज़ेराम बे ज़ेराइन, नरी नरीअ ते, हत्ता लव दख़लू जोहर ज़ब्बिन लतबातमुओ। तव्हां त जेकॾहिं यहूद ऐं नसारा पोइ जे डर में दाख़िल थींदा त मुंहिंजी उम्मत उन्हनि जे पोयां उन डर में दाख़िल थियण जे लाइ तयार थी पवंदी। फरमायूं हत्ता इन मिन हुमन अता उम्महु अलानियतन, जेकॾहिं इन्हनि मां कंहिं पंहिंजे माउ सां बुछड़ाई कई हूंदी त मुंहिंजे उम्मत में बि अहिड़ा कमीना पैदा थींदा। इहो ख़तरो हो जेको पैगंबर खे 1400 साल हिन खां अॻु में हो त मुंहिंजे उम्मत खे जेकॾहिं डपु आहे त इन यहूद ऐं नसारा मां डपु आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं मुस्लमान भाइरो, यहूदियत ऐं नसरानियत चूंकि इस्लाम जी मुक़ाबिल रही आहे, तंहिंजे करे दुनिया जे तारीख़ ते नज़र विझो, जॾहिं इस्लाम ग़ालिब रहियो आहे तॾहिं यहूदी ऐं नसारा हमेशह मग़लूब ऐं कमज़ोर ऐं हीणा रहिया आहिनि। जॾहिं यहूदियत ऐं नसरानियत खे ग़लबो हासिल थियो आहे तॾहिं इस्लाम हमेशह कमज़ोर रहियो आहे, छो त ॿई पाण में मुक़ाबिल आहिनि। हिकिड़ो ग़ालिब आहे त ॿियो मग़लूब आहे। जेकॾहिं इस्लाम ग़ालिब आहे त यहूदियत ऐं नसरानियत इहा मग़लूब आहे। जेकॾहिं यहूदियत ऐं नसरानियत ग़ालिब रही आहे त पोइ इस्लाम जेको आहे सो मग़लूब ऐं कमज़ोर अची रहियो आहे। हिकिड़ो दौर हो जॾहिं असांजे अंदरि पंहिंजे प्यारे पैगंबर हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जज़्बो सम्झनि इत्तिबा जो मौजूदु हो, ताबेदारी जो असांजे अंदरि मौजूदु हो। पैगंबर जे सुन्नत खां मथे असां वटि प्यारी ॻाल्हि ॿी का बि कान हुई। हिकिड़ो दौर हो जॾहिं असां मुस्लमाननि वटि जज़्बो जिहाद जो मौजूदु हो, हयाती असांखे प्यारी कोन हुई, मौत असांखे प्यारो हो। उन वक़्त जे अंदरि असांजी दुनिया ते हुकूमत हुई। यहूद खे असां ज़लील बनायो हो, नसारा खे असां ज़लील बनायो हो। इहे दुनिया जूं वॾियूं वॾियूं हुकूमतूं सभु मुस्लमाननि जे पेरनि जे हेठां हुयूं, छो त उन वक़्त में जेकॾहिं तव्हांखे प्यारी ॻाल्हि हुई त मौत प्यारो हो। जॾहिं मुस्लमान वटि मौत प्यारो हो तॾहिं मजाल आहे जो यहूद ऐं नसारा कंध मथे खणी सघनि। तव्हांखे पतो आहे, मौली साहबनि तव्हांखे ॿुधायो त ईरान जी जेका लड़ाई थी आहे सभु वॾे में वॾी जेका किसरा बादशाह तां थी आहे, सम्झ न, उन वक़्त में ईरान जो कमांडर फौज जो रुस्तम हो, जंहिं वटि 12 लख फौज हुई। मदीने मां जेके मुस्लमान आहिनि जिन वटि ख़ालिद बिन वलीद आहे, जंहिं वटि 12,000 फौज आहे, वधीक फौज कोन्हे। विच में रस्ता आहिनि पाणीअ जा, जॾहिं पाणीनि मां ॿेड़ियुनि मां टपी ईरान जे हद में पहुता आहिनि तॾहिं ख़ालिद पंहिंजे फौज खे हुकुम कयो त जिन ॿेड़ियुनि में चढ़ी आया आहियूं तिन खे बाहि ॾेई साड़े छॾियो, तव्हां त पोयां भॼण जी का जॻह न रहे या अॻियां दुश्मन तरीक़ो न हुजे। रुस्तम खे पतो पियो त 12,000 मुस्लमान हिन 12 लख फौज सां मुक़ाबिलो करण आया आहिनि, हेतिरो पंधु करे आया आहिनि, ॿेड़ियूं बि हिननि साड़े छॾियूं आहिनि। तॾहिं हुन रुस्तम ख़त लिखियो मुस्लमाननि जे कमांडर खे, तव्हां परदेसी आहियो, अव्हां जी हालत ते मूंखे रहम आहे, महिरबानी करे नज़र सानी करियो, वापसि सोचियो, पोयां मोटी वञो। जेकॾहिं न त 5 मिंटनि खां पोइ तव्हांजो उहो हाल कंदासीं जो तव्हांजा हॾा बि माइटनि खे कोन मिलंदा, सम्झनि। हुननि हज़रत ख़ालिद इहो ख़त फाड़े मुक़ाबिले जे लाइ फौज खे तयारु कयो। हुन 12,000 फौजी मोकिलिया आहिनि, हिन 12 मुस्लमान मोकिलिया आहिनि। 12 मुस्लमान जॾहिं हिकिड़े मैदान में 12,000 सां मुक़ाबिलो कयो आहे तॾहिं 1200 खां वधीक काफ़रनि खे मारे विधऊं। रुस्तम शाम जो मीटिंग कोठाई त हे बुखाइल पेरनि उघाड़ा परदेसी मुंहिंजे फौज ते हमिलो कनि था त ॼण त हिकिड़ा शींहं आहिनि, मुंहिंजी फौज हिननि जे हमले खां भॼे थी त ॼण त हिकिड़ा गिदड़ आहिनि जेके मैदान छॾे लूमड़नि वांगुरु भॼनि था। पंहिंजे फौज खे पुछई त छा हक़ीक़त आहे, मूंखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे। तॾहिं हिकिड़े फौजी चयो त बिल्लैल हुम रोबान व बिन्नार हुम फुरसान। चई बादशाह रुस्तम खे, चई कमांडर साहब इहे जेके ॾींहं जो तोसां विढ़नि पिया तंहिंजी पेशानी राति जो अल्लाह जे दर जे अॻियां झुकल आहे, जंहिंसां अल्लाह जी ताक़त गॾु हुजे तंहिंसां तूं मुक़ाबिलो करे न सघंदे। ऐं दुनिया खे पतो आहे, तारीख़ जा किताब मौजूदु आहिनि त इन्हनि 12,000 किसरा खे तबाह करे उन ते इस्लाम जो झंडो बुलंद कयो।
मुझा अज़ीज़ दोस्तों, ये लड़ाइयों ॾिसी यूरोप असांखे चवंदो आहे, तमाम जेके पढ़ियल हूंदा तिन खे पतो आहे, यूरोप चवंदो आहे त इस्लाम जेको आहे सो तलवार जे ज़ोर ते फैलियो आहे, लड़ाइयुनि जे ज़ोर ते फैलियो आहे। इस्लाम तलवार उन माण्हू ते हलाई आहे जंहिं पहिरीं पहिरीं तलवार उघाड़ी करे इस्लाम ते जेका आहे सा ज़ाहिर कई आहे, तंहिंखां पोइ इस्लाम उन ते तलवार हलाई आहे। मूंखे पतो आहे त इस्लाम जेको लड़ाई जे मैदान जे अंदरि पंहिंजो हमदर्दी ऐं शफ़क़त पेश कई आहे, दुनिया जो को माण्हू नथो पेश करे सघे। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मके शरीफ़ जे अंदरि 10,000 फ़ौज वठी अची दाख़िल थिया हुआ, 10,000 फ़ौज हुई, ताक़त हुई, पैगंबर उठ ते सुवार आहे, अॻियां आहे। उन वक़्त में मके जा मुशरिक तारीख़ जा किताब लिखनि था त उन्हनि जे घरनि जे अंदरि, उन्हनि जे घचियुनि जे अंदरि राज रोड मची वियो हो, सभु कंहिंजे घर मां रुअण हो, छो त उन्हनि खे पुराणा करतूत यादि हुआ त हिननि घचियुनि में असां पैगंबर जे पुठनि ते उठनि जा ओझरियूं रखियूं आहिनि, हिननि घचियुनि में असां मुस्लमाननि खे मारियो आहे, हिननि घचियुनि में असां मुस्लमाननि खे शहीद कयो आहे, हर क़िस्म जी तकलीफ़ ॾिनी आहे। हेॾी फ़ौज वठी दाख़िल थिया आहिनि, तॾहिं उन्हनि खे पतो हो त मुस्लमान अॼु असांजो बचो बि कोन छॾींदा, पर पाण करीम जॾहिं मके में दाख़िल थियनि था, उठ ते सुवार आहिनि, 10,000 फ़ौज पोयां आहे त पंहिंजी पेशानी उठ जे कंध ते झुकाए छॾियो आहे, काबतुल्ला जे दरवाज़े जे अॻियां अची बीठा आहिनि, सहाबा किराम मुजरिमनि जूं लाइनूं लॻाए बीठा आहिनि, वॾा वॾा ॾोहारी बीठा आहिनि। हिकिड़ो साहबी थिए थो चईसि अबू सुफियान ही आहे जीअं हर लड़ाई में तव्हां सां मुक़ाबिलो कयो, अबू सुफियान जी ज़ाल हिंद ही आहे जीअं तव्हांजे चाचे हमज़े जो जिगर ओद जे मैदान में कढी चॿाड़े खाधो, इब्ने ख़तर ही आहे जीअं ॿ रंजूं वठी तव्हांजे ख़िलाफ़ गाना ॻाराईंदो हो, या रसूलुल्लाह इब्ने अब्बार ही आहे जीअं तव्हांजे न्याणी ज़ैनब जे पेट में भालो हणी उनजो ॿार किराए विधो। को मामूली मुजरिम कोन हुआ, वॾा वॾा मुजरिम हुआ। अल्लाह जो रसूल हिननि मुजरिमनि ॾांहुं निहारे, तंहिंखां पोइ बैतुल्लाह जे दरवाज़े ॾे नज़र कई, फरमाई त ला तस्रीब अलैकुमुल यौम यग़फिरुल्लाहु लकुम, तव्हां त वॾो ॾोह कयो आहे, पर आऊं मके में ज़ालिम थी दाख़िल कोन थियो आहियां, तव्हां जेके बि आहियो तिन सभिनी खे पुराणा करतूत मूं माफ़ कया। बैतुल्लाह जे दरवाज़े ते बीह अल्लाह खां दुआ घुरां थो तव्हांखे माफ़ करे। आहे कोई यहूद ऐं नसारा जेको लड़ाई में पंहिंजो इहो नमूनो पेश करे सघे? तव्हां चओ था त इस्लाम तलवार जे ज़ोर ते फैलियो आहे, तव्हांजे बमनि सां मुस्लमान जा बच्चा शहीद थीनि था, अव्हांजे एटम बमनि सां दुनिया जा शहर जेके आहिनि से तबाह थी चुका आहिनि, हज़ारा माण्हू जेके आहिनि से तबाह थी चुका आहिनि, पोड़ा माण्हू तबाह थी चुका आहिनि। पैगंबर जो ऐलान हो त लड़ाई में कंहिं पोड़े जो नालो न वरितो वञे, कंहिं ज़ाल जो नालो न वरितो वञे, कंहिं छोकिरे जो नालो न वरितो वञे, कंहिं जेको आण मञे अमन जी तलब करे तंहिंजो न वरितो वञे, कंहिं गिरफ़्तार कयल खे क़तल न कयो वञे। इहो इस्लाम ते अची वञो। हातिम ताई जी न्याणी जेका वॾी फ़ौज वठी काफ़िरानी हुई, हुज़ूर जिन सां मुक़ाबिलो करण आई, जॾहिं झलिजी पई, साहबा हुज़ूर जे साम्हूं पेश था कनि, मथो हुनजो उघाड़ो आहे, त बि नबी साईं पंहिंजी चादर ॾिनी त इन जे मथे ते विझी मथो ढके, तंहिंखां पोइ अचो। चयोसीं फ़ौज वठी तव्हांखे मारण आई हुई, उनजे मथे ते काफ़िरानी जे मथे ते तव्हां पंहिंजी चादर था विझो। एमरत वजनत हुई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चहिरो मुबारक साईं जिन जो ॻाढ़ो थी वियो। फरमाए तव्हां मूंखे छा सम्झायो था? जीअं अल्लाह जो इहो हुकुम आहे त मुंहिंजे न्याणी फातिमा जी इज़त महफ़ूज़ हुजे, तंहिंजो इहो हुकुम आहे त हिन न्याणी जी इज़त जेका आहे सा बि महफ़ूज़ हुजे। इहो इस्लाम लड़ाई जे अंदरि उहो नमूनो ॾेखारियो जो दुनिया जो को माण्हू नथो ॾेखारे सघे। इहो जिहाद हो। इस्लाम इन तरीक़े सां न पोड़े जो नालो वठनि, न ज़ाल जो वठनि, न कंहिं सम्झनि छोकिरे जो वठनि, न कंहिंजे घर खे बाहि ॾियनि, न कंहिंखे साड़नि, न कंहिं ते हमिलो करणु, का बि ॻाल्हि जेका आहे सा कंहिं क़िस्म जी कोन हुई। बसि जज़्बो जिहाद जो, जंहिंजे करे अल्लाह जे कलमे खे बुलंद कयो। ऐं उहो जज़्बो जिहाद जो नंढनि में बि हो, जे अंदर बि मौजूद हो, तंहिंजे करे मजाल आहे केरु माण्हू हज़रत ख़ालिद जॾहिं मरे थो, सम्झनि मरण के वेझो बिस्तरे ते बीमार थियो, चई परवरदिगार आलम आऊं जाचां थो त मुंहिंजे ॿाड़ीअ ते, बदन जे ॿाड़ीअ ते या तीर जो धक्का या तलवार जो धक्का आहे, काफ़रनि मुंहिंजो बदन सॼो फटे छॾियो आहे, अॼु मूंखे कंहिं काफ़र सां विढ़ाए तंहिंखां पोइ मार, ऐं उठ वारो मौत मूंखे बिस्तरे ते न ॾे, हिन खट वारो मौत मूंखे न ॾे। दुआ करे तो अखियुनि मां रुड़क पिया वहनिसि, पर उहो शहीद कोन थियो। नबी साईं फरमायो हो त ख़ालिद सैफ मिन सुयूफिल्लाह, ख़ालिद जेका असां अल्लाह जी तलवार आहे। फरमायो त जेका अल्लाह जी तलवार आहे ते ॿिए कंहिंजी तलवार हली नथी सघे, त ख़ालिद ते ॿिए जी तलवार कान हलंदी, पर हिन जो मौत जेको आहे सो शहादत वारो मौत आहे। हज़रत अंस बिन नज़र जॾहिं ओद जी लड़ाई आहे, तॾहिं खथे जी गोॾ ॿधल आहे, वॾो को मिनिस्टर बि कोन्हे, हिकिड़े हथ में खारकूं आहिनि, बुख जे करे खाईंदो अचे, ॿिए हथ में तलवार आहे। जॾहिं मैदान जे अॻियां अची बीठो, तॾहिं अल्लाह जे रसूल खां पुछाई लइन अन कोतिल तो फ़अइना अन, चई अल्लाह जा रसूल तलवार खणी घर खां ॿाहिरि निकितो आहियां, मसालो तोखां थो पुछां त जेकॾहिं आऊं मरी वञा, शहीद थी वञा हिननि काफ़रनि सां मुक़ाबिलो करे, त मुंहिंजी जॻह किथे आहे? पाण फरमायूं फ़अंत फिल जन्नह, तुंहिंजी जॻह जन्नत जे अंदरि आहे। फ़क़ातल हत्ता
कोतेल वजद फीह सलासतम व समानीन तानतम व ज़रब। इन चई कनी खारकूं उछलायई कि हाणे खारकन जे खाइण में देर थींदी त बेश्त जे पचण में देर थींदी। इन चई मुकाबलो कयाई, काफ़रन के मारींदे रहियो, पछाड़ी में शहीद थी वियो। जॾहिं हिन जो लाशो आंदऊं तॾहिं 83 तीरनि ऐं तलवारनि जा धक हिन जे हथ में हुआ। जॾहिं हिकिड़े हथ कटिजी वियो त तलवार ॿिए हथ में झलई, ॿियो हथ कटिजी वियो त तलवार वात में झले पे मुकाबलो अची कई। मुकाबलो कंदे रहियो, पछाड़ी में जॾहिं लाशो आंदो वियो तॾहिं 83 धक हुआ। नबी सी फरमायो का वसीयत कई, चई पछाड़ी में चई हुई त फुस्तो व रब्बिल काबा, नबी साईं खे सलाम ॾिजा, रब्बे काबे जो कसम मुंहिंजो मतिलबु पूरो थियो, आऊं दुनिया मां कामयाब थियो पियो वञा, ख़ुशि थियो पियो वञा। तमन्ना इहा हुई त पैगंबर जे झंडे जे हेठां जान कुर्बान थिए। अॼु उहो मतिलबु पूरो थियो, कामयाब थियो पियो वञा। अरे इहो छा हो मुस्लमाननि इहो छा हो मुस्लमान जे अंदरि जज़्बो जिहाद जो, मुस्लमाननि जे अंदरि जज़्बो जिहाद जो। तंहिंजे करे असांजो गर्दन जेको आहे सो बुलंद हो। उन वक़्त में अमेरिका बि असांजो हो, रूस बि असांजो हो, इराक बि असांजो हो, मिस्र बि असांजो हो, बुखारा बि असांजो हो, स्पेन बि असांजो हो, कुर्तुब ऐं गरनाता बि असांजा हुआ। सॼी दुनिया जेका हुई सा असांजे ताबे ते अची पहुती। तव्हांखे पतो आहे त मुस्लमाननि जूं फ़ौजूं हिन 60 अरबी समुंड लताड़े हिन इंडिया ताईं जेके आहिनि से पहुची चुकियूं हुयूं। तबूक जे लड़ाई जे अंदरि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वञी रहिया आहिनि। हिकिड़ी औरत अचे पई जेका ताज़ी छुटल आहे, जंहिंजो बच्चो थञ पी रहियो आहे 6 महीननि जो, डोड़ी डोड़ी हुज़ूर जे अॻियां अची बीठी, चई ख़ुदा या रसूल ही बच्चो मुंहिंजो क़बूल कर त लड़ाई में हले। फरमाई थञ पिया बच्चो छा कंदो जेको न ॻाल्हाए सघे न ॿियो। चई मूंखे पतो आहे त तलवार कोन हलाए सघंदो, मूंखे पतो आहे त ॻाल्हाए कोन सघंदो, पाणी जो दुलो भरे कोन सघंदो, कोडार हणी कोन सघंदो, पर जेकॾहिं कंहिं साहिबी वटि ढाल बचा जे लाइ न हुजे त मुंहिंजे बच्चे खे साम्हूं झले, दुश्मन खे तीर हणी उहो तीर मुंहिंजे बच्चे खे लॻे, इन जेकॾहिं शहीद थी वञे त आऊं राज़ी। इहो छा हो जज़्बो जिहाद जो जेको मुस्लमाननि जे अंदरि मौजूदु हो, जीअं असांजो मक़ाम जेको आहे सो बुलंद करे छॾियो हो। सम्झनि जंहिंजे करे असांजो गर्दन जेको आहे सो बुलंद ते अची वञो। तव्हांखे पतो आहे हज़रत खंसा मदीने जी पोड़ी औरत आहे, जंहिंजे कमाई वारा 4 पुट आहिनि, ॻाल्हाइण वारा बि इहे, घर संभालण वारा बि इहे। पर जॾहिं हुज़ूर जो हुकुम थियो हल में मुबारिज़न आहे को मुजाहिद, तॾहिं पुटनि खे उथारई, चई पुट अमी सुता पिया आहियो, मुंहिंजे कन में आवाज़ पैगंबर जो पियो आहे, उनखे मुजाहिदनि जी ज़रूरत आहे। उथियो ही तलवारूं खणी हुज़ूर सां गॾिजी मुंहिंजो ख़्यालु न कजां, मुक़ाबिलो वञी करियो। जेकॾहिं तीर अव्हां जे पुठनि में लॻल आहे, मैदान छॾे भॻा त हीअ पोड़ी क़यामत जे ॾींहुं अव्हां खे पंहिंजी तंज माफ़ कोन कंदी। 4 पुट विया आहिनि। पोड़ी बि सुबुह जो इशराक नमाज़ पढ़ी जंग जे मैदान ॾे वई आहे त पुछा करियां त पुट कामयाब ऐं वफ़ादार थिया या न। हिकिड़ो माण्हू पिया आयो, चई पोड़ी तुंहिंजो वॾो पुटु शहीद थी वियो, चई अल्हम्दुलिल्लाह। जॾहिं मैदान जंग में पहुती तॾहिं पतो पियो त 4 पुट शहीद थी विया आहिनि। जॾहिं पोड़ी जी नज़र नबी साईं जे चेहरे मुबारक ते पई, चई कुल्लु मुसीबत बादक जललू, चई अल्लाह या रसूल 4 पुटनि जे शहादत जी ख़बर ॿुधी चुकी आहियां, पर तुंहिंजे ॾिसण खां पोइ सभु ग़म विसरी विया। इहे त 4 हुआ, पर जेकॾहिं 70 हुजनि तुंहिंजे दीन तां कुर्बान थी वञनि। मूंखे इहा ग़लती कोन्हे त मूंखे कमाए केरु खाराईंदो, मूंसां कचारी केरु कंदो। मूं जहिड़ी ख़ुशि नसीब ॿी औरत कहिड़ी हूंदी जेका क़यामत जे ॾींहुं 4 शहीदनि जी माउ थी हुजे। शान सहाबा, शान सहाबा, अल्लाहु अकबर, नंढा बच्चा, नंढा अल्लाहु अकबर। तबूक जी लड़ाई आहे, नंढा बच्चा हज़रत अब्दुल्ला बिन उमर, हज़रत राफ़े बिन खदीज, हज़रत समूरा बिन जुंदब चई आया आहिनि। चऊं या रसूलल्लाह असीं लड़ाई ते हलंदासीं। हज़रत अब्दुल्ला बिन उमर खे पुछूं तुंहिंजी उमिरि घणी आहे? चई 14 साल। चऊं नंढो छोकिरो कोन हलंदो, 15 सालनि जो थिए पोइ अचिजे, आईंदे साल खां लड़ाई लॻे। उहो वियो हलियो। हज़रत राफ़े बिन खदीज ॾिठो त हुज़ूर जिन हज़रत अब्दुल्ला बिन उमर खे मोटाए छॾियो, पाण पेरनि जे पॿनि ऐं आङिरियुनि ते बीह पाण खे डिघो करे ॾेखारे। नबी सी फरमाई ही त कद जो डिघो आहे, इन जो नालो दाख़िल करियो। हज़रत समूरा 3 नंबर ते आयो, फरमाई तूं छोकिरो ईअं। समूरा रुई चाचे वटि आयो, चई चाचा हज़रत राफ़े खे त हुज़ूर जिन क़बूल कयो आहे जिहाद जे लाइ, मूंखे क़बूल कोन कई आहे, मुंहिंजी सिफ़ारिश कर त मूंखे पाण सां गॾु वठी हले। हज़रत समूर जो चाचो आयो, चई या रसूलल्लाह मुंहिंजे भाइटे खे क़बूल करियो। फरमायूं त ही नंढो आहे। तॾहिं हज़रत समूर चयो या रसूलल्लाह नंढो आहियां, पर राफ़े खे तव्हां क़बूल कयो आहे, मूंखे हुन सां मल विड़ायो, जेकॾहिं हुनखे दस वेस पोइ मूंखे क़बूल करियो। जज़्बो कहिड़ो आहे जिहाद जो। फरमाई त विड़ मल, मिड़ो राफ़े सां मल त राफ़े खे दसे वियो। फरमाई समूर खे त तूं बि अल्लाह जे रस्ते में निकिर। इहे बच्चनि जे दिलि जे अंदरि इस्लाम जी जेका आहे सा कुर्बानी ते अची वञी त जंहिं वक़्त में असां में जज़्बो जिहाद जो मौजूदु हो,
जंहिं वक़्त जे अंदरि असां मुस्लमाननि खे मौत वधीक प्यारी शइ हुई, उन वक़्त में अल्लाह से असांजो मक़ाम बुलंद कयो, दुनिया सॼे ते असांजी हुकूमत अची कई। सम्झे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी फ़ौज जॾहिं अफ्रीका जे मैदान ते रवानो थिए कई, तॾहिं माण्हुनि त डिॼारियो हो त अफ्रीका में शींहं रहनि था, अफ्रीका जे मैदान जे अंदरि चीता रहनि था, उते वॾे में वॾा खूनखार जानवर रहनि था, मुस्लमाननि जे फ़ौज खे खाई ख़तम करे छॾींदा। पर हज़रत उमर फरमायो न, हक़ जो कलमो उते पहुचाइणो आहे। जॾहिं अफ्रीका जा मैदान ऐं वॾा झंगल तिन में फ़ौज आई, तॾहिं कमांडर जेको मुस्लमाननि जो ते झंगल ॾे इशारो कयो, चई अय्युहल उस्तो उख़रुजू मिन मसाकिनिकुम फ़इन्न जैश मुहम्मदिन क़द नज़ल फ़ी औतानिकुम। चई ऐं शींहं ॿेलो ख़ाली करियो, मुहम्मद जी फ़ौज तव्हांजे घरनि में अची चुकी आहे। किताब जाचो त ताज़ियूं वियामल शींहं पंहिंजा बच्चा वात में झले ॿाहिरि निकिरी वियूं। जेके शींहं हुआ चौधारी मुस्लमाननि जे फ़ौज खे घेरो करे बीह रहिया त मता को दुश्मन हिननि ते हमिलो न करे। मन कान लिल्लाह कान अल्लाहु लहू, जेको अल्लाह जे लाइ हूंदो आहे अल्लाह सी उनजो थींदो आहे। सम्झ अल्लाह सी पंहिंजी पूरी ताक़त जेका आहे सा उन सां करे कॾी। आस्ते आस्ते असां मुस्लमाननि मां जॾहिं जज़्बो जिहाद जो ख़तमु थी वियो, असां मुस्लमान में अयाशी आई, असां मुस्लमान में दौलत आई, त नतीजो इहो निकितो त यहूद ऐं नसारा असां ते ग़ालिब थी विया हलिया ऐं असीं मुस्लमान जेके आहिनि से हीना थी वियासीं, कमज़ोर थी वियासीं। मुंहिंजा दोस्तो, को नओं ज़मानो ई कोन्हे, हिन खां अॻु में इहे सागूना यहूद ऐं नसारा मुस्लमाननि जे खून जूं नदियूं वाहे चुका आहिनि। तव्हां जाचो तबरेज़ जे अंदरि मुस्लमाननि जो केतिरो खून वाहियो वियो, तराबिलस जे अंदरि इन्हनि यहूदियुनि नसारनि मुस्लमाननि जो केतिरो खून वाहियो, स्पीन जे अंदरि असांजे बच्चनि जी कहिड़ी हालत कई वई, कुर्तोबो ऐं गरनाता इन्हनि जे मस्जिदनि खे कीअं शहीद कयो वियो, हर क़िस्म जी तकलीफ़ इन्हनि खे ॾिनी वई। ख़िलाफ़त ओस्मानी वारे वक़्त में तुर्कनि ते कीअं बमबारी करे उन्हनि खे तबाह ऐं बर्बाद कयो वियो, हर क़िस्म जूं बैतुल्ला शरीफ़ ते सम्झनि केतिरे क़िस्म जूं गोलियूं जेके आहिनि से हलायूं वयूं। अंग्रेज़ हर क़िस्म जी जेका आहे सा तकलीफ़ अची ईंदी मुस्लमाननि खे। जॾहिं बि हिननि खे वज मिलियो तॾहिं नदियूं रत जूं जेके आहिनि से हिननि अची वायूं ऐं मुस्लमाननि खे हिननि तबाह ऐं बर्बाद करण जी कोशिशि कई। पर अल्लाह जल जलालू कंहिं न कंहिं दौर जे अंदरि अहिड़ो बहादुर इंसान, अहिड़ो मुजाहिद इंसान पैदा कंदो आहे जेको इन्हनि जो वरी बि मुक़ाबिलो अची कंदो आहे। मुस्लमान जॾहिं तबाह थी चुका हुआ, बैतुल मुक़द्दस यहूदियुनि जे हथ में हो ऐं अंग्रेज़नि जे हथ में हो, उन वक़्त में इन इराक वारी सरज़मीन खां अल्लाह सी सुल्तान सलाहुद्दीन अयूबी खे पैदा कयो। सुल्तान सलाहुद्दीन अयूबी तव्हांखे पतो आहे त वॾे में वॾो बहादुर, जिन अंग्रेज़नि ऐं ईसाइनि सां मुक़ाबिलो करे बैतुल मुक़द्दस खे वापसि वरितो। अॼु बि सलाहुद्दीन अयूबी जेके लड़ायूं कयूं आहिनि, उन्हनि लड़ायुनि जो नक्शो ॾिसी अंग्रेज़ अॼु बि डिॼी वेंदो आहे ऐं तकी वेंदो आहे त कहिड़ा मुस्लमान हुआ जिन कहिड़ी जानबाज़ी जेका आहे सा अख़्तियार कई त साॻून बैतुल मुक़द्दस उन असांखे जेको आहे सो वठी अची ॾिनो। अहिड़े क़िस्म जा मुजाहिद जेके आहिनि से पैदा थींदा रहंदा आहिनि। वरी बि असां में अयाशी आई, इन्हनि अंग्रेज़नि खोबलनि जी असां में ताबेदारी आई, इन जे करे असां में वरी बुज़दिली अची वई। सम्झ हर ॻाल्हि जे अंदरि ताबेदारी, हर ॻाल्हि जे अंदरि। तव्हांखे पतो आहे त जेका तालीम असां वटि आई सा बि अंग्रेज़ी तालीम आई, जेको लिबास असां वटि आयो सो बि अंग्रेज़ी लिबास आयो। ॿिए जी ॿोली ॻाल्हाइणु, ॿिए जे लिबास खे इख़्तियार करणु, ॿिए जे तालीम खे इख़्तियार करणु, माना तस्लीम करणो आहे त इहो असां खां मथे आहे। बराबरि इहा ॻाल्हि आहे या कोन्हे, ॿुधायो? ॻाल्हि इहा सम्झ में आहे? सम्झ पंहिंजे माइटाणी लिबास सुथण लाइ सूट विझणु, माना तस्लीम करणु त इहो लिबास जेको आहे सो सुठो आहे। अंग्रेज़ जे बरतरी खे जेको आहे सो तस्लीम करणु, उहो अंग्रेज़ जेको हर मैदान में असांजे बच्चनि खे मारे चुको हुजे, असांजे बेवान औरतुनि जी इज़त लुटे चुको हुजे, जेको हर मक़ाम जे अंदरि, हर जॻह जे अंदरि असांजे पाक मक़ामात ते हमिलो करे चुको हुजे, उन्हनि ते कब्ज़ो करे चुको हुजे, मूंखे ॿुधायो उन वारो लिबास इख़्तियार करणु, उन वारी सीरत इख़्तियार करणु, उन वारी सूरत इख़्तियार करणु, इहो ज़ुल्म न आहे त ॿियो छा आहे? अॼु आउं तव्हां खां वाइदो थो वठां त अॼु ॾींहं खां पोइ जॾहिं तव्हां ॾिसी रहिया आहियो त अंग्रेज़ असांजे बच्चनि खे मारे रहियो आहे, वॾे में वॾो दुश्मन इहो आहे अंग्रेज़ी लिबास को बि इख़्तियार न करे। सम्झ जेके बि बुस्ट आहिनि तव्हां वटि रखियल या जेके बि सूट तव्हां वटि रखियल आहिनि, इन्हनि सभिनी जा हेठियां जेके सम्झ पेर आहिनि से ॿधाए इन्हनि में चुनूं ऐं अटो विझी रखी छॾियो घर जे अंदरि, को बि पाइण जे लाइ तयारु न थी। सम्झ इन में को फ़ख्र जी ॻाल्हि आहे? फ़ख्र उन लिबास जे अंदरि आहे जेको असांजो पंहिंजो लिबास हो, जेको मुस्लमानी लिबास हो। इन्हनि बेग़ैरतनि जे लिबास में को सम्झनि फ़ख्र न आहे, न इन्हनि जे सूरत में आहे, न खाधे ऐं पीते जे अंदरि आहे। इन्हनि जे अंदरि ऐं जानवरनि जे अंदरि कंहिं क़िस्म जो फ़र्क़ु कोन्हे। त मूं अर्ज़ु अची कयो त जॾहिं ख़िलाफ़त तुर्की वारी ख़िलाफ़त ते अची बनी, जेको मुतहिद मुल्क ते अची बनियो, अंग्रेज़नि उन्हनि ते हमिलो करे ख़िलाफ़त खे टुकड़ा टुकड़ा करे पोइ इहे शेख जेके तव्हां ॾिसो था, इहे तुर्की जे हुकूमत खे ख़तमु करण खां पोइ ख़िलाफ़त ओस्मानी खे ख़तमु
कम करण खां पोइ अंग्रेज़नि इहे टुकर विराया हुआ। हिकिड़ो टुकर सऊदीअ खे, ॿियो कुवैत वारे खे, हिकिड़ो दुबई वारे खे, हिकिड़ो कुतर वारे खे, हिकिड़ो ओमान वारे खे, हिकिड़ो अम्मान वारे खे। इहे सभु टुकर टुकर सिजावल जे शहरनि जेॾा हुकूमतूं क़ाइमु करे वियो। तव्हां ते चौधरी ऐं शेख पाण में विढ़ंदा रहनि, ऐं हथियार विकिणी हिननि खे मोचड़ा हणंदो रहां। हिननि जी कुवत ऐं ताक़त जेका असां ख़तमु थिए। जॾहिं अंग्रेज़ हिन मुतहिद हिंदुस्तान खां निकितो थिए त बि पार्टीशन करे ॿ टुकर करे वियो, हिकिड़ो पाकिस्तान वारो टुकर, ॿियो इंडिया वारो टुकर। तव्हां ते पाण में विढ़ंदा रहनि ऐं मुंहिंजी ताक़त जेका आहे सा मज़बूत रहे। अंग्रेज़ जिते छॾियो आहे उते बि अहिड़े क़िस्म जी चालबाज़ी करे तंहिंखां पोइ वियो आहे। अल्लाह जल जलालू इन्हनि शेखनि खे दौलत सां नवाज़ो हो, तेलनि सां नवाज़ो। उन वटि तेल जी दौलत जी कमी कान हुई, अरबूं रुपया तेल हो। उन्हनि जे पहाड़नि खे सोने जा पहाड़ बनायो। न उन्हनि वटि मिल्कियत जी कमी, न दौलत जी उन वटि कमी, पर उन्हनि दौलत खे अयाशी ते इस्तेमालु कयो। उन्हनि दौलत खे अमेरिका जे बैंकनि जे अंदरि रखी अमेरिका खे फ़ाइदो ॾिनो। उन्हनि तेल जेके हुआ से अमेरिका जे मिज़ाइलनि में विझी पाणी पाण ते जेके आहिनि से वसाया अची। इन जो नतीजो इहो निकितो त अयाशी जे करे हो बुज़दिल बणिजी चुका हुआ। यहूद ऐं नसारा जेके आहिनि से हिननि ते कामयाब थी चुका हुआ। नतीजो छा निकितो त फ़लस्तीन वारो अलाइक़ो जेको सरज़मीन अंबिया जो अलाइक़ो हो, जेको नबियुनि जो अलाइक़ो, फ़लस्तीन वारो अलाइक़ो जंहिंमें सभु नबी हुआ। हज़रत मूसा उते हो, हज़रत हारून उते हो, हज़रत याकूब उते हो, हज़रत इसहाक उते हो, हज़रत यूसुफ उते हो, हज़रत यूनुस उते हो। इहे सरज़मीन जेका नबियुनि जी सरज़मीन हुई, अंग्रेज़नि पंहिंजे चाल सां उते अरबनि खे हटाए इसराइल जेके यहूदी हुआ तिन खे पूरो पूरो आबाद करे तंहिंखां पोइ उनखे उहे हथियार अची ॾिना जो इसराइल इन मिस्र खे, उर्दन खे, इन्हनि खे मोचड़ा हणी उर्दन जे टुकर ते कब्ज़ो कयो। यरूशलेम